हाण कुछ भी गलत थियो तो पहिरियां खां वधीक ताक़त सां अफगानिस्तान वेंदासीं। अमरीकी सदर व्हाइट हाउस में खिताब दौरान अमरीका ऐं अफगान तालिबान जे विच में क़तर में थींदड़ अमन मुआहिदे ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजे रद्दअमल जो इज़हार कंदे चयो त हीउ वक़्तु पंहिंजे फ़ौजनि खे वापसि घर आणण जो आहे। पाकिस्तान में कोरोना वायरस जा वधीक 2 केस ज़ाहिर। अमरीका में 1 फौत। पाकिस्तान में कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि जो अंक वधी 4 थी वियो। कोरोना वायरस जो डप PSL शिरकत कंदड़ परॾेही रांदीगर मास्क पाइण शुरू करे छॾिया। पाकिस्तान सुपर लीग में शिरकत कंदड़ परॾेही रांदीगर कोरोना वायरस जे डप सबबि होशियार थी विया। एहतियाती तदाबीर जे तौर ते चेहरे ते मास्क जो इस्तेमाल करण शुरू करे छॾियो। खानपुर महर में वहशी मुड़स मानी देर सां पचाइण ते ज़ाल खे मारे छॾियो। रुस्तम थाणे जे हद में ॻोठ अली खान बडाणीअ में मुड़स शामोर उर्फ शमन बडाणी मानी देर सां पचाइण ते नौजवान ज़ाल अशरफ खातूअ खे घोटा ॾेई क़तल करे छॾियो। वारदात खां पोइ जवाबदार पंहिंजी जान बचाइण लाइ फरार। उबाड़े में शहरनि हथां पकड़ियल चोर खे पुलिस हाफ फ्राई करे छॾियो। रहमत शाह पाड़े में शहरनि मोटरसाइकिल चोरी कंदे हिकु चोर नदीम अब्बास रिंद खे सोघो करे तशदद बाद पुलिस हवाले कयो हो। पुलिस जुड़तू मुक़ाबिलो ॼाणे चोर खे जंग में गोली हणी हाफ फ्राई करे छॾियो। सॼे मुल्क में अॼु मौसम ख़ुश्क रहंदो। मौसमियात खातो जॾहिं त कश्मीर ऐं उन सां लाॻापियल पहाड़ी इलाक़नि में खिमण सां गॾु बरसात ऐं चाबलू इलाक़नि में बर्फ़बारीअ जो इम्कान आहे। गुज़िरियल 2 ॾींहनि खां जारी बरसात खां पोइ अॼु आचर जी सुबुह इस्लामाबाद समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कोहीड़ो पियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर थी। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट